हक़ मौजूद महबूबो जी लतीफ़ जी सिंध जी आलम इंसानियत महबूबो रोज़ अवां सां मुखातिब थींदो आहियां। रोज़ हिकिड़ी वीडियो यूट्यूब चैनल ते रखंदो आहियां। लतीफ़ टीवी जे नाले सां जेको यूट्यूब चैनल ठहियल आहे उन ते रोज़ फ़िक्र लतीफ़ जो पंहिंजे अकुल ऐं पंहिंजी सम्झ मूजिबि जेतिरी मुंहिंजी अकुल आहे जेतिरी मुंहिंजी सम्झ आहे उन मूजिबि वीडियो रखंदो आहियां ऐं अवां सां मुखातिब थींदो आहियां। मारवी जी ॻाल्हि पई हले, पाण मारवी ते अॼु ॻाल्हायूं था। वाजाए वतन खे सारे ॾियां सा ओ उमर सुमरा, वतन जे लाइ वाजाए तड़पी उनखे यादि करे, शदीद नमूने सां पंहिंजे वतन खे यादि करे, जेकॾहिं तुंहिंजे कोट में मरी वञा त पोइ हिकिड़ो कमु कजांइ, बुत मुंहिंजो बंद में क़ैदम करे जा। हीउ जेको मुंहिंजो वजूद आहे, जुस्सो आहे, हीउ जेको मुंहिंजो जेको वजूद आहे उहो उते क़ैद न हुजे। परॾियाणी प्रियरीअ धारम धरे जा। परॾियाणीअ ऐं मूंखे पंहिंजे प्रिय खां परे न कजांइ। थधी वसाए जाए थरनि जी मिटी मुईअ मथां, ऐं जॾहिं मरी वञा त मुंहिंजे मथां थर जी मिटी विझां। अलाह, मिटी जो छा त मान आहे, या मिटी हुकुम हलाईंदी हज़ार। घोट मिटी दा ॼञ मिटी दी, मिटी जा बणियाए संसार। ॾिसो केॾियूं कमाल जूं ॻाल्हियूं इहे करे विया आहिनि। ऐं जॾहिं मिटीअ ते गौर थो कजे त आउं त हैरान थींदो आहियां त हीअ मिटी केॾो कमाल आहे। हीअ मिटी आहे, हीअ धरती, मिटी माना धरती जेका अनाज पैदा करे थी, जेका फसल पैदा करे थी, जेका उहे असीं खाऊं था, जंहिंजो पाणी असीं पीऊं था, असां जीऊं था ऐं वकार सां हलूं था, उहा मिटी केॾी कमाल जी शइ आहे। ऐं जॾहिं असांजा ॾींहं पूरा था थियनि त हंज में असांखे इहा ई धरती थी वठे। जे पोयों थिए पसाह त निजाए मड़ मलीर ॾे। आख़िरी पसाह में जेमहिल अचां ऐं पक थिए त हाणे आउं मरण वारी आहियां त मुंहिंजो मड़ मलीर ॾांहुं खणी वञिजांइ। हाणे पंहिंजे धरती ऐं पंहिंजे वतन सां इश्क जी हीअ उहा इंतिहा आहे जंहिं इंतिहा जी का सरहद कान्हे। ही उहो इश्क आहे, ही उहो वजदान आहे, हू उहो कैफ़ आहे जंहिं कैफ़ में लतीफ़ साईं मारवी जी मार्फत असां माण्हुनि खे सम्झाए थो त पंहिंजे वतन सां ईअं इश्क कजो जीअं मारवी कयो हुयो। त मरी वञण खां पोइ बि मुंहिंजो जेको जुस्सो आहे, वजूद आहे, उहो महिरबानी करे मुंहिंजे वतन ॾांहुं मोकिले छॾिजो ऐं हिते मूंखे क़ैद में हिते न दफ़नाए छॾिजो, मूंखे वतन ॾांहुं मोकिले छॾिजो। हाणे वतन सां जॾहिं मरी वञण खां पोइ बि इश्क कजे थो त ज़िंदह रही असीं छो नथा इश्क करियूं। वरी ॻाल्हि इहा आहे त ज़िंदह रही असीं छो नथा इश्क कयूं। असीं छो लातहलकुन जी उन सफ़र ते हली पिया आहियूं जंहिं सफ़र ते मायूसियूं आहिनि, गुग ऊंदाही आहे, उदासियूं आहिनि, वेगाणप आहे, उमेदूं मरी वियूं आहिनि। बाबा उमेदूं जाॻाइणियूं आहिनि, उमेदूं पैदा करियो पंहिंजो पाण में। थींदो सभु कुझु थींदो, छॾियो हिन जुमिले जी पचर जंहिंमें चयो वेंदो आदा कुझु कोन थींदो, सभु कुझु थींदो। ऐं इंसानी तारीख़ जॾहिं असीं पढ़ूं था, इंसानी तारीख़ जा इनकलाब पढ़ूं था त इहो सभु कुझु थियो आहे न। माण्हुनि जिदोजहदूं करे वॾा वॾा इनकलाब आंदा आहिनि न, त असां बि छो नथा ईअं करे सघूं, असां छो नथा तब्दीली आणे सघूं। शर्त इहो आहे त पंहिंजे वतन सां ऐं पंहिंजे माण्हुनि सां मारवीअ वारो इश्क हुजे, तॾहिं इहो सभु कुझु न रुॻो मुमकिन आहे पर यकीनी आहे। ऐं इहा पक आहे त असां पंहिंजे वतन जा अंज ऐं पंहिंजे धरतीअ जा अंज उहे असां ख़तमु करे सघंदासीं। मुंहिंजा दोस्तो सदा ख़ुशि हुजो। लतीफ़ टीवी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। हीअ वीडियो ॾिसो यारो, असां न हूंदासीं हिन दुनिया में पर इहे वीडियोज़ यूट्यूब ते पयूं हूंदियूं ऐं इहे वीडियोज़ जेके आहिनि उहे ईंदड़ नस्ल जॾहिं ॾिसंदा त उनखे ख़बर पवंदी त असांजा वॾड़ा असांखे छा छा चई विया हुआ ऐं असांखे पंहिंजे वतन सां केतिरी मुहबत करणु खपे, असांखे पंहिंजी ॿोलीअ सां केतिरी मुहबत करणु खपे। सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। वरी ईंदड़ वीलाग में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं हक़ मौजूद। जीअं लतीफ़, जीअं सिंध, जीअं आलम इंसान।